बिल्कुल असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं करमपुर मालपीड़ी में चौपायो माल भी मौजूदु आहे। मालबंदर वापारी ऐं इलाइक़े वासी भी मौजूदु आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था, उन्हनि जो छा चवणु आहे। छा हूंदो अथव? मैं हूँ नपा धोतार जे पीड़ी ते। अच्छा, हाँ कीअं पे लॻे पीड़ी? जी पीड़ी कीअं लॻे पे? VIP हले तो सही पीड़ी VIP आहे, नालो कढियाई। हाँ सही है बिल्कुल। बालकानी ठेकेदार माशाल्लाह भलो है। तेरा ठेकेदार बालकानी जी बिल्कुल करमपुर मालपीड़ी में मौजूद मालबंदन ऐं जेका इलाइक़े वासियुनि जो चवणु हो त करमपुर मालपीड़ी थोरे ई अरसे में जेका त काफ़ी सुठी तरक़ी कई आहे ऐं उन्हनि जो चवणु हो त अॼु बि जेका काफ़ी तइदाद में करमपुर मालपीड़ी में चौपायो मालबंद ऐं जेका त जेके माल जा वापारी आहिनि उहे मौजूदु आहिनि। चौपायो माल जी जेका त ख़रीदो फ़रोख्त जारी आहे। उन उम्मीद ज़ाहिर कई त करमपुर मालपीड़ी ईंदड़ वक़्त में जेका त वधीक तरक़ी कंदी। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान वीराणी, JT न्यूज़ करमपुर। तेरी प्यारन के मुझे तेरी प्यारन के मुझे दिल वारन के ईद मुबारक सच्ची सिकवारन के ईद मुबारक परदेसी प्यारन के ईद मुबारक सजी सिंधवारन के ईद मुबारक बलोचन भावरन के ईद मुबारक लाड़कर वारन के ईद मुबारक। ईद मुबारक ईद मुबारक ईद मुबारक ईद बडवारी हुआरो करे सुरहान मिलो जेको नाराज हुजे वनी ते सपान मिलो। ईद मुबारक ईद मुबारक ईद मुबारक ईद मुबारक बडवारी हुआरो करे सुरहान मिलो जेको नाराज हुजे वनी ते सपान मिलो। जिते दुबई वारन के ईद मुबारक परदेसी प्यारन के ईद मुबारक मुझे परस्तारन के